कोलेस्ट्रोल एक चर्बीलो नरम ऐं मुलायम मादो आहे जंहिंजो मुक़ररु मिक़दार इंसानी सिहत लाइ फ़ाइदेमंद थिए थो, पर हिन जो इज़ाफ़ो रत जे नालनि ऐं शरियाननि में ॼमी उन्हनि खे सख़्तु करे थो। कोलेस्ट्रोल जे इज़ाफ़े जो सबबु फास्ट फूड्स ऐं गैर सिहतमंद ग़िज़ाउनि जो घणो इस्तेमालु आहे, जेके रत जे गर्दिश दौरान कोलेस्ट्रोल खे वधाइनि था। जॾहिं कोलेस्ट्रोल वधे थो त रत जो चाढ़, हाई ब्लड प्रेशर, दिलि जा मर्ज़ ऐं ॿिया मर्ज़ जनम वठनि था। कोलेस्ट्रोल जे शरह खे ज़ाब्ते में रखण लाइ मेवा इस्तेमालु कजनि, वर्ज़िश कजे, पंधु कजे। कोलेस्ट्रोल खे मुतदो रखण लाइ हिननि शयुनि खे वापराइजे। नंबर 1, स्पंगर। स्पंगर में तांदूरा फाइबरस थियनि था, जेके न सिर्फ़ु हाज़मे खे सही कनि था पर कोलेस्ट्रोल जे इज़ाफ़ी मिक़दार खे ख़तमु कनि था। स्पंगर खे अकेलो इस्तेमालु न कजे, छो जो मुसलसल इस्तेमाल सां स्पंगर पेचश पैदा करे थो। उन करे स्पंगर में हमवज़न हुरबे जो बिज विझी सफ़ूफ़ करे इस्तेमालु कजे। नंबर 2, धाणा। धाणा इज़ाफ़ी कोलेस्ट्रोल खे ख़तमु करण में वॾो किरदारु अदा कनि था ऐं रत जे चाढ़, हाई ब्लड प्रेशर खे। नंबर 3, ग्रीन टी, साई चांहि। साई चांहि जरासीम कश थिए थी ऐं अमीनो तेज़ाब सां भरपूर थिए थी। जिन माण्हुनि जो कोलेस्ट्रोल वधियल रहे थो उहे ग्रीन टी इस्तेमालु कनि। नंबर 4, हुरबे जो बिज। हुरबो रत जे गर्दिश खे बहितर करे थो, चर्ब मादनि खे जिस्म मां ख़ारिज करे थो ऐं ख़तरे खां आजो करे थो। नंबर 5, खीरो। खीरो गुर्दनि खे, बुकिन खे साफ़ करे रत जे चाढ़ खे घटाए थो। बुकिन में पैदा थियल केटनिन खे पेशाब ज़रिए ख़ारिज करे बुकिन खे नाकारा थियण खां बचाए थो ऐं कोलेस्ट्रोल खे ख़ारिज करे घणनि बीमारियुनि खां बचाए थो। नंबर 6, सूफ़। सूफ़ अहिड़ो बहितरीनु मेवो आहे जेको वधियल कोलेस्ट्रोल खे घटाए थो, गुर्दनि खे साफ़ करे, केटनिन खे ख़ारिज करे ऐं गुर्दनि खे सुसण खां बचाए थो ऐं दिलि खे सिहतमंद रखे थो।